नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मुख़्तसिर तव्हांखे राणीपुर में ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर में ठेकेदार जो टाउन कमेटी इंतज़ामिया ख़िलाफ़ करायल कम जा पैसा न मिलण ख़िलाफ़ 5 ॾींहं भी टाउन कमेटी ऑफिस आॾो एहतजाज मुज़ाहिरो करे रैली कढी वई। टाउन ऑफिसर सैयद महबूब अली शाह राशिदी ऐं टाउन चेयरमैन पीर सैयद फयाज़ हुसैन शाह जीलानी ख़िलाफ़ उॿाड़ींदड़ नारा। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ठेकेदार सिकंदर सिरकी ऐं ॿिनि चयो त टाउन कमेटी राणीपुर तरफ़ां कमर सिविल सोसाइटी में 1 साल पहिरीं मूंखे कमु ॾिनो वियो, जेको मूं मुक़ररु वक़्त ते कमु मुकमल करे रहियल पैसनि जी घुर कई त मूंखे 1 साल अंदर पैसा ॾियण जी यकीन दिहाड़ी कराई वई, पर 1 साल गुज़रण बावजूदि अॼु 3 ॾींहं ताईं मूंखे रहियल पैसा न मिली सघिया। मजबूर थी मूं एहतजाज जो रस्तो वरितो। हिननि वधीक चयो त टाउन चेयरमैन पीर फयाज़ हुसैन शाह जीलानी टाउन ऑफिसर महबूब अली शाह जे करप्शन जे करे शहर खंडरात जो ॾेख ॾेई रहियो आहे। असां बल्दियात जे वज़ीर, चीफ सेक्रेटरी सिंध, नेब ऐं एंटी करप्शन खां मुतालबो करियूं था त टाउन कमेटी में कयल करप्शन जी जांच कई वञे, मुंहिंजा रहियल पैसा ॾियराया वञनि। ॿी सूरत में आउं टाउन कमेटी आॾो पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदो, जंहिंजा ज़िम्मेवार टाउन कमेटी चेयरमैन ऐं टाउन ऑफिसर हूंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।